मुल्क में जी निगरान हुकूमत आई है तो मुल्क के इक़्तिसादी ऐं सियासी सूरत हाल के बेहतर करण लाइ मुल्क इस्टेब्लिशमेंट जी निगरान हुकूमत गॾियल तौर ते क़दम खणी रही है। उन सिलसिले में अफ़गानिस्तान पाकिस्तान की बॉर्डर, ईरान ऐं पाकिस्तान की बॉर्डर, डॉलर जी स्मगलिंग, हथियारनि जी स्मगलिंग ऐं मंशात जी स्मगलिंग ते तमामु घणो वीचारियो पियो वञे, रिथाबंदी कई पई वञे। पर इन दौरान हिकिड़ो तमामु अहम बहस जेको मुल्की मीडिया ते हली रहियो आहे उहो आहे पाकिस्तान जे अंदरि ग़ैर क़ानूनी रहंदड़ माण्हुनि जी हिन मुल्क मां वापसी। छा इहा वापसी मुमकिन आहे? मां आहियां तव्हांजो हैदर मल्हा ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं तव्हां हीउ चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो, बेल आइकन ज़रूरु प्रेस कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। सत्य तालीम जीअं पाकिस्तान ठहियो त इहो किथे बि मुआहिदो कोन हो त हिंदुस्तान मां माण्हू लॾे पाकिस्तान ईंदा ऐं पाकिस्तान मां लॾे माण्हू हिंदुस्तान ईंदा। पर पोइ जेके हालतूं ठहियूं उन्हनि हालतुनि में तमामु वॾा माण्हू हिंदुस्तान जी यूपी सीपी बिहार जे इलाइक़नि मां लॾे पाकिस्तान आया। अचली नेहरू पैक्ट थियो। नेहरू लियाकत पैक्ट में तय कयो वियो त हाणे को बि माण्हू ग़ैर क़ानूनी तौर ते बिना कंहिं पासपोर्ट जे वीज़ा जे पाकिस्तान में दाख़िल न थींदो। पर उन जे बावजूद बि केतिरे अरसे ताईं पाकिस्तान में माण्हू ईंदा रहिया। हाणे त ख़ुदि रियासत इहो क़बूल करे थी त पाकिस्तान जे अंदरि अफ़गानी, बर्मा जा रोहिंगा, बर्मी, बंगाली, श्रीलंकन लातइदाद माण्हू हिते मौजूदु आहिनि जिन खे ग़ैर क़ानूनी तरसल माण्हू चयो वञे थो। इन में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे पनाहगीर चयो वञे थो ऐं ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे तारकीन वतन चयो वञे थो। में पनाहगीर ऐं तारकीन वतन में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे? पनाहगीर उनखे चयो वञे थो जेको जंग, जदल, अमन अमान जी सूरत हाल या नस्ली लिसानी छिकताण जे करे पंहिंजी ज़िंदगियूं बचाए कंहिं ॿिए मुल्क में दाख़िल थिए थो। ऐं तारकीन वतन उनखे चयो वञे थो जेके माण्हू सुठे रोज़गार, सुठी तइलीम ऐं ॿियनि सहूलियतुनि लाइ पंहिंजो मुल्क छॾे ॿिए मुल्क में दाख़िल थियनि था। इन सॼी सूरत हाल में अफ़गानिस्तान खां ईंदड़ जेके पनाह गुज़ीन आहिनि, पनाहगीर आहिनि, उन्हनि जो तइदादु 1 करोड़ खां वधीक ॿुधायो वञे थो। ऐं हिन वक़्तु जेको मुल्क में मुआशी बहरान आहे, जंहिंमें खंड जी स्मगलिंग आहे, डॉलराइज़ेशन आहे, जंहिंमें डॉलर हितां खणी अफ़गानिस्तान में मोकिलियो वञे थो ऐं गॾोगॾु खाधे पीते जूं ॿियूं शयूं, ज़राइत जूं भाण, इन क़िस्म जूं जेके बि शयूं पाकिस्तान में हिन वक़्तु खोट आहे, उन खोट में उन अफ़गान पनाहगीर जो या तारकीन वतन जो वॾो किरदारु आहे। हिते सुवाल इहो पैदा थिए थो त छा अफ़गानिस्तान में जेकी सूरत हाल ज़ियाजे दौर में उहा हिन वक़्तु सूरत हाल आहे? जवाबु इहो आहे त न, इहा सूरत हाल हिन वक़्तु मौजूदु न आहे। अफ़गानिस्तान में हींअर तालिबान जी हुकूमत आहे, पंहिंजी मर्ज़ी जी हुकूमत आहे। नेटो जे वञण खां पोइ हाणे तालिबान जी हुकूमत खे मुख़्तलिफ़ मुल्कनि क़बूल करणु शुरू कयो आहे ऐं चाइना जो ताज़ो हाणे उनखे क़बूलदारी खां पोइ उते पंहिंजो सफ़ारतखानो खोलणु इहो साबित करे थो त अफ़गानिस्तान जे अंदरि अमन अमान आहे। पनाह गुज़ीन पाण उनखे चऊं था जेको जंग, नस्ली मतभेद या ॿिए ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो शिकार थी हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾांहुं सफ़र करे थो। हिन वक़्तु जेके बि पाकिस्तान में पनाहगीर आहिनि उहे आराम सां अफ़गानिस्तान वञनि था, वापारु कनि था ऐं वरी हू पंहिंजे समूरे कार वहिंवार खां पोइ वापसि पाकिस्तान में अचनि था। उहे हिते मिल्कियतूं ख़रीद कनि था। हुजणु त ईअं खपे त पनाहगीर कैंपनि में हुजणु खपनि, पर कैंपनि में हुजण जे बदिरां उहे हिते मिल्कियतूं ख़रीद कनि था। सिंध ख़ासि तौर ते उन्हनि जी अमाजगाह आहे कराची खां पोइ नेशनल हाईवे, इंडस हाईवे ते उहे ज़मीनूं ख़रीद कनि पिया, नंढियूं नंढियूं बस्तियूं ठाहिणु उन्हनि शुरू कयूं, अफ़गानी लश्कर ठहणु शुरू थिया आहिनि ऐं सिंध जी साहिली पट्टी ऐं सिंध जा उतरियां इलाइक़ा जंहिंमें ख़ासि तौर ते 5 ज़िला जेकमबाद, शिकारपुर, सखर, घोटकी, कश्मीर, कंदकोट, उते अफ़गानी पख्तून जी तमामु वॾी वालार थी रही आहे। इन सॼी सूरत हाल में जॾहिं मुल्क जे हुक्मराननि या रियासत इहो फ़ैसिलो कयो आहे त उन्हनि खे वापसि कयो वञे त उन में बि हिकिड़ी टेक्निकल ॻाल्हि रखी वई आहे। उहा रखी वई आहे त हिकिड़ा माण्हू हिते रजिस्टर्ड आहिनि, उहे हिते मौजूदु रहंदा, जेके अनरजिस्टर्ड आहिनि उहे सभु वापसि वञनि। हिते सुवाल इहो पैदा थिए जेके रजिस्टर्ड आहिनि उहे छा मुल्क जे क़ानून ऐं आलमी क़ानून मुताबिक़ आहिनि या ग़ैर क़ानूनी तौर तरसियल आहिनि? पाण उनजी तफ़सील में ईंदासीं त पाण खे ख़बर पवंदी त उहे बि ग़ैर क़ानूनी तौर तरसियल, छाकाणि त हाणे उन्हनि जे मुल्क जूं हालतूं जंग ऐं जदल वारियूं न आहिनि। उते अमन अमान आहे। हू पंहिंजे मुल्क अफ़गानिस्तान में वापारु, स्मगलिंग ऐं ॿियनि कारोबारी धंधनि में अचु वञु कंदा रहनि था ऐं हिते बि सिंध जे अंदरि ऐं पाकिस्तान जे अंदरि बि हुननि पंहिंजूं मिल्कियतूं ख़रीद करणु शुरू कयूं। इन करे हिन वक़्तु पाकिस्तान में या ख़ासि तौरु सिंध में अफ़गानी पख्तून खे पनाहगीर तस्वर क़बूल करणु मुल्क जे आइन ऐं आलमी क़ानून मुताबिक़ ग़लति थींदो। इन सॼी सूरत हाल में पाण तजियो इहो कयूं था त छा
जेके बि अफ़गानिस्तान खां ईंदड़ माण्हू आहिनि उहे हिते जेके रहाइश पज़ीर आहिनि त उहे हितां जी जेका मुआशी सूरत हाल आहे या सियासी सूरत हाल आहे उन ते असरअंदाज़ केतिरो थियनि था। उनजो सफ़ा सिंपल जवाबु आहे त जेकी बि अमन अमान जी सूरत हाल आहे, नेटो जे हथियारनि जी स्मगलिंग आहे, धाड़ेल कल्चर आहे, दहशतगर्दी जो कल्चर आहे, उन में अफ़गानी पख़्तून जो वॾो हिसो आहे। ताज़ा रियासत जा अंग खराइनि त पाकिस्तान में जनवरी खां वठी हिन वक़्त ताईं 24 ख़ुदकश हमला कया विया आहिनि, जिन मां 14 ख़ुदकश हमलनि में अफ़गानी पख़्तून शामिल आहे। तव्हां सम्झो त अफ़गानी पख़्तून हिकिड़ो ह्यूमन बम थी पाकिस्तान जे अंदरि घुमी रहियो आहे। उहो केॾी महिल बि पंहिंजो पाण खे फाड़े हज़ारे माण्हुनि खे मौत जे मुंहुं करे सघे थो। इन करे पाकिस्तान जे ही जेके किरोड़े माण्हू आहिनि, जेका 24 करोड़ माण्हुनि जी आबादी आहे, उन लाइ हर वक़्तु रिस्क आहिनि। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि खे पंहिंजे मुल्क ॾांहुं वापसि मोकिलियो वञे। उन सिलसिले में ॻाल्हियूं त वॾियूं थियनि पियूं, पर संजीदगी कान्हे का। हिन वक़्त ताईं जेकी हुकूमत अंग अखर पेश कया आहिनि उहो फ़क़ति 700 माण्हुनि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो आहे। उन्हनि खे वापसि बॉर्डर खां वरी पंहिंजे मुल्क ॾांहुं मोकिलणु अञा अलॻि सुवालु आहे। जॾहिं हिते 1 करोड़ माण्हू आहिनि, उन 1 करोड़ माण्हुनि जी लागत केतिरी थींदी, ट्रांसपोर्टेशन केतिरी थींदी, ऐं इन जो केतिरो गारंटी आहे त उहे जॾहिं अफ़गानिस्तान बॉर्डर क्रॉस कंदा वरी पाकिस्तान में न दाख़िल थींदा। छाकाणि त असांजी बॉर्डर जेके फोर्सिस आहिनि उहे स्मगलिंग ऐं तोड़े ह्यूमन स्मगलिंग जेका आहे, मंशात हथियारनि इंसानी स्मगलिंग में सालनि खां मुलविस आहे। छा उन्हनि में बहितरी ईंदी जेकॾहिं तव्हां करोड़ों रुपया ख़र्च करे उन्हनि खे वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलियो था, पर उहो बॉर्डर क्रॉस करे बॉर्डर फोर्स ज़रिए वापसि पाकिस्तान में अचनि था, उनखे कीअं निकाले ॾींदो? हिकिड़ो वॾो सुवालु ई आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त दुनिया में जेके घणे खां घणा जेके पनाह गीर आहिनि जेके तसवुरु कया वञनि था, उहे 3 मुल्कनि जा आहिनि, जंहिंमें शाम 88 लख उन्हनि जा रहाइशी जेके आहिनि उहे पनाह गीर आहिनि, यूक्रेन जा 57 लख आहिनि, ऐं अफ़गानिस्तान जा 57 लख माण्हू जेके अंग खरा आहिनि उहे पनाह गीर आहिनि। तारकीन वतन उन्हनि खां वधीक आहिनि। पनाह गुज़ीन माना जिन खे अक़वाम मुतहिदा जस्टिफाई कयो आहे उहो कैंप में रहनि था। ऐं हिन वक़्तु दुनिया में जेके माण्हू पनाह गुज़ीन जेके आहिनि या पनाह गीर जेके आहिनि, जेके ॿियनि मुल्कनि ते ॿारनि जेके पनाह वठनि पिया ॿियनि मुल्कनि में, उन्हनि में तुर्कीअ में 36 लख माण्हू रहाइश पज़ीर आहिनि, ईरान में 34 लख माण्हू आहिनि, कोलंबिया में 25 लख आहिनि, जर्मनीअ में 21 लख आहिनि, ऐं असांजे पाकिस्तान में 17 लख माण्हू हिन वक़्तु पनाह गुज़ीर आहिनि। हाणे इहे पनाह गीर जेके आहिनि हिते जेके मौजूदु आहिनि उहे थ्रेट्स आहिनि, मुआशी तरक़ीअ में असांजे रुकावट आहिनि, गॾोगॾु असांजे सियासी इस्तेहकाम, असांजे अमन अमान लाइ तमामु वॾा मसइला पैदा कनि था। इन करे पाकिस्तान जी रियासत जेकॾहिं हीउ फ़ैसिलो कयो आहे त अफ़गानी पनाहगीर खे जेको तारकीन वतन आहे, गैर क़ानूनी तौर ते तरसियल आहे, या जेके रोहिंगा आहिनि, बर्मी आहिनि, बंगाली आहिनि, श्रीलंकन आहिनि, या ॿियनि मुल्कनि जा माण्हू हिते गैर क़ानूनी तौर ते तरसियल आहिनि, उन सभिनी माण्हुनि खे जेकॾहिं निकाले ॾिनी वञे थी त सिंध जा 6 करोड़ माण्हू रियासत जे इन अमल जी न सिर्फ़ु हिमायत कनि था पर मदद कनि पिया, पर ग्राउंड ते का बि सरगर्मी ॾिसणु कान पई अचे। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके ॻाल्हि रियासत क़बूल कई आहे त मुल्क जे अंदरि दहशतगर्दी, मुआशी गैर इस्तेहकाम, सियासी गैर इस्तेहकाम में अफ़गानी पख़्तून मुलविस आहे या धारियूं जेको गैर क़ानूनी तौर ते तरसियल आहे उहो मुलविस आहे, त ग्राउंड रियलिटी बि इहा हुजणु खपे त उन निकाली लाइ कोशिशूं थियणु खपनि। उन में फ़क़ति उहे माण्हू न जेके तारकीन वतन आहिनि, पर जेके पनाहगीर बि आहिनि ऐं हाणे गैर क़ानूनी तौर ते तरसियल आहिनि, हुननि जे मुल्क में अमन अमान बहाल थी वियो आहे, उते हू मुआशी सरगर्मियूं कनि था, अचनि वञनि था पंहिंजनि मिटनि माइटनि लाइ, त उन्हनि माण्हुनि खे वापसि थियणु खपे।